अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व मुर्शिदना व कामिलना व अकमलना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम मिन कुल्लि अम्रिन सलामुन हिया हत्ता मत्लइल फ़ज्र वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान फमन शहिद मिनकुमुश शहर फ़ल्यसुमहु व मन कान मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उस्र वलितुकमिलुल इद्दत वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद मदनी सरकार ते दुरूद व सलाम जो नज़रानो पेश कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम
मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा। कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा। पर रसूलुल्लाह का दीने हसन रह जाएगा। पर रसूलुल्लाह का दीने हसन रह जाएगा। अतलसो कम ख्वाब के पोशाक पे नाजान हो। अतलसो कम ख्वाब के पोशाक पे नाजान हो। इस तने बेजान पर खाकी कफन रह जाएगा। कुल पाबो सुभान अल्लाह। इस तने बेजान पर, इस तने बेजान पर खाकी कफन रह जाएगा। और तवज्जो करिए मेरे अजीज दोस्तों, जो पढ़ेगा साहिबे लौलाक के ऊपर दुरूद आग से महफूज उसका तन बदल रह जाएगा। आग से महफूज उसका तन बदल रह जाएगा। कोई गुल बाकी रहेगा ना चमन रह जाएगा। और अल्लाह का बंदा क्या कहता है, हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए खुदा। हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए क्यों किसी के दर पे जाएं। मौला 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 क्यों किसी के दर पे जाएं। आपके होते हुए हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह तबारक व तआला जा करोड़े एहसान, करोड़ा फज़ल जा दे रब्बे ज़ुल जलाल तवाई असां के हिन रात जे वगड़े में पंजे कलामुल्लाह जे पूरे थियण जे खुशी जी महफिल में रब साईं तवाई असां के चढ़ नसीब फरमायो आ।
रब साईं खां दुआ आहे त रब ज़ुल जलाल पाण सभिनी जे अचण के वेहण के ॿुधण ऐं ॿुधाइण के रब तबारक व तआला पंहिंजे दरबार इज़्ज़त में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंतहाई मुबारकुनि जे लाइक़ आहे असांजो मानवारो साईं अरशद साहब ऐं अदा मोहतरमुल मकाम भाऊ साजिद बिरोई साहब, अदा मौला बख्श बिरोई साहब, अदा अमानुल्लाह साहब, अदा अब्दुर्रहमान साहब ऐं जिन दोस्तन अल्लाह तबारक व तआला जी हिन महफिल जे सजाइण में अल्लाह तबारक व तआला जे पैगाम पहुंचाइण जे लाइ न मजलिस में जिन भी दोस्तन ताउन कयो आ, अल्लाह साईं खां दुआ आहे त रब ज़ुल जलाल सभिनी दोस्तन जो ताउन मकबूल फरमाए, कोशिश कबूल फरमाए, मेहनत कबूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला अदा साजिद जे रोजी में, रिज़्क में, इज्जत में, ईमान में बरकत अता फरमाए। अल्लाह साईं बचड़न जी हिफाजत फरमाए। अयोन सां गॾो गॾु दुआ इहा आहे त अल्लाह तबारक व तआला दा मौला बख्श जूं सॼियूं परेशानियूं दूर फरमाए ऐं अदा अमजद साहब के अल्लाह तबारक व तआला कामिल सेहत नसीब फरमाए। तवां सां जे महफिल में गॾु थिया आहियूं या महफिल कुरान पाक जे पूरे थियण जी आहे। हदीस पाक में चे तो अस्सियाम वल कुरान यशफान लिल अब्द लियौमिल क़ियामा, क़यामत जे ॾींहुं रोज़ो ऐं कुरान अल्लाह वटि सिफारिश कंदा। कीअं? हिकिड़े बाने जे लाइ ऐलान थींदो, अल्लाह साईं फरमाईंदो मलाइकनि खे त हिनखे वठो जहन्नम में उछलियोसि, हिनखे मां रब जी नाफरमानीअ जे करे सज़ा थी मिले। वो मलाइक जॾहिं उनखे बाहुनि मां पकड़े जहन्नम में वठी पिया वेंदा त क़ुरान ईंदो, रब खे चवंदो रब मुंहिंजी सिफारिश कबूल कर। अल्लाह साईं क़ुरान के चवंदो हुकुम कर। क़ुरान चवंदो रब साईं सुबुह जो उथंदो, फजर नमाज़ खां पोइ पहिरीं मुंहिंजी ज़ियारत कंदो हो। रात जो जॾहिं इहो बानो सुम्हंदो हो त सूरतुल मुल्क जी ज़ियारत कंदो हो, पोइ सुम्हंदो हो। मुंहिंजा रब साईं मुंहिंजी सिफारिश कबूल करे हिन बाने के माफ़ी ॾे। जेकॾहिं दुनिया जे अंदर हिन मूंसां निभायो, अॼु हिन ते ॾुखी घड़ी आहे त मां हिन सां निभायां, रब मुंहिंजी सिफारिश कबूल करे हिन बाने के माफ़ कर त जन्नत ॾे रवानो थी वञे। अल्लाह साईं चवंदो क़ुरान तुंहिंजी सिफारिश कबूल आहे, मां तुंहिंजे सदके हिन बाने खे जंहिं ते जहन्नम वाजिब थी चुको हो, मां रब हिन खे माफ़ करे जन्नत ॾे थो रवानो कयां। अहिड़े ई नमूने सां रोज़ो भी सिफारिश कंदो। अल्लाह साईं चवंदो बानो खे वठो, हिनखे मलाइको जहन्नम में उछलियोसि। हाय फरिश्ता हिनखे बाहुनि मां वठंदा त रोज़ो ईंदो। रब साईं हा ॻाल्हि कर। अल्लाह खे ख़बर आहे सभु कुझु, पर बाननि खे ॾेखारींदो त ॾिसो दुनिया वारो तव्हांखे आलिम ॿुधाईंदा हा त क़ुरान सिफारिश कंदो, रोज़ो सिफारिश कंदो। हाणे ॿुधो, रोज़े खे अल्लाह साईं चवंदो हुकुम कर। रोज़ो चवंदो रब साईं दुनिया में पाण खे बुख रखी सॼो ॾींहुं 12-13 कलाक 14 कलाक बुख ते रहंदो, न उञ न उन जी परवाह न बुख जी परवाह, सॼो ॾींहुं पाण खे बुख ते रहंदो। रब साईं मुंहिंजी सिफारिश कबूल कर, हिन बाने जे लाइ जन्नत जो फैसलो फरमा, मुंहिंजी सिफारिश के मंझ। रब रोज़े के चवंदो तुंहिंजी सिफारिश कबूल आहे, मां अल्लाह तबारक व तआला तो रोज़े जी सिफारिश के ॾिसी हिन जे लाइ माफ़ीअ जो ऐलान थो कयां। रब खां इहो बानो रोज़ो जन्नत वठी ॾींदो उन माण्हूअ खे जंहिं ते जहन्नम वाजिब थी चुको आहे। अल्लाह जा बानड़ो चंद ॾींहं बचा रमज़ान जा, 4 ॾींहं या 5 ॾींहं बचा। असां अल्लाह जे मेहमान जो कहिड़ो क़दुरु कयो आहे। पंहिंजे दर ते पंहिंजे तॾे ते ओताक ते मेहमान अचे, पोइ असीं मेहमान जी इज़त कंदा आहियूं। भली रली विछाईंदासीं, हंधु भलो शीशे जा असीं जग गिलास कढंदा आहियूं त असांजे मेहमान खे महसूस थिए त ही मुंहिंजी इज़त पिया कनि। असांखे जेकॾहिं ख़ुशी थींदी आहे पंहिंजे मेहमान जे ख़िदमत करण में, त पोइ ही अल्लाह जो मोकिलियल मेहमान अथव 30 ॾींहंनि जो। इहो वञी रब खे ॿुधाईंदो अल्लाह साईं फलाणे पुट फलाणे जी मुंहिंजी इज़त कई, रब तूं बि हिन जी इज़त कजांइ। पर जेकॾहिं रब जे मेहमान जी इज़त न कंदासीं त पोइ क़यामत जे ॾींहुं ओ
रोज़ो भी असांजी सिफारिश न कंदो तरावीहुल लैल रात वारी नमाज भी असांजी सिफारिश न कंदी कुरान भी सिफारिश न कंदो खुदारा ए मेहमान भी चंद ॾींहनि जो आहे वेंदो हलियो पोइ असां हथ हणंदासीं हदीस पाक में चे तो त जे माण्हू हिकिड़ो रोज़ो विञायो रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो छॾी हाणे जीअं शवाल जो चंड ॾिसजे ईद जो चंड ॾिसजे ओ ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं खां वठी रोज़ा रखण शुरू करे ॿिए रमज़ान ते अचण ताईं रुगो इन हिकिड़े रोज़े के रखण जे लाइ सॼो 11 महीना रोज़ा रखे नबी सजन फरमायो इन रमज़ान जे हिकिड़े रोज़े के नथो पुॼी सघे एॾो वॾो रोज़े जो मक़ाम हिकिड़े रोज़े के माण्हू छॾियो थो ॾे अहमियत ॾिसो रमज़ान जी बरकत ॾिसो दुनिया में असां पैकेजनि सुञाता हेवा पैकेज आ ज़ोंग जो टेलीनार जो मोबाइलिंग जो पर रमज़ान में अल्लाह जा पैकेज हूंदा आहिनि बाने लाइ केड़ा पैकेज रब तो चे मुझो बानू पढ़ंदो नफिल फर्ज जो सवाब दींदो सांस पर जे फर्ज पढ़ंदो तो 70 फर्जन जो सवाब दींदो सांस हां 70 फर्जन जो सवाब जेको मानू रमजान जे महीने में अल्लाह जे रस्ते में 1 रुपयो खर्च कंदो अल्लाह उन्हें के 70 रुपया खर्च करण जो सवाब दींदो जेको अञा मथे खर्च कंदो दर्जो उन जो वधंदो वेंदो मन रमजान पाक में अल्लाह जे अल्लाह वट असांजी हिकड़ी नेकी 70 नेकिन जे बराबर थी वेंदी आहे हिकड़ी नेकी बानू रुगो सुभान अल्लाह चई बैठो आ आलम वाइज पियो करे ए बुधे बैठो बैठे बैठे आलम कुरान पढ़ियो सुठी गाल कई इन जे जुबान में लफ्ज निकता सुभान अल्लाह अल्लाह से उन बाने के 70 दफा सुभान अल्लाह जो सवाब दींदो हाने बुधायो तो पांजो फायदो आ या ना इन में पांजो फायदो आए या ना अल्लाह जे रसूल जो फरमान मौजूद है मन साम रमजान ईमान व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि अल्लाह जे रसूल फरमायो जे मानू रोजो रखियो इने जे लाइ त मुंहिंजो अल्लाह मूंखां राज़ी थे हाने सॼो ॾींहुं बाने भुख बर्दाश्त कई त मुंहिंजो अल्लाह मूंमां राज़ी थे बाने सॼो ॾींहुं उञ बर्दाश्त कई त मुंहिंजो अल्लाह मूंमां राज़ी थे हाने सॼो ॾींहुं गुज़री वियो इन जे साम्हूं बर्फ भी पई आ फिरज भी पई आ थधा पाणी नथो पीए अल्लाह जे खौफ में मानी नथो खाए त मुंहिंजो अल्लाह मूंखां नाराज़ न थी पए मां रोज़ो न भञा अल्लाह जा बाना जेको मानू रब जो हया कंदे रोज़ो रखे तो अल्लाह तो फरमाए उन्हें मानू जा पोया गुनाह मां अल्लाह माफ करे छॾींदो मां रोज़े रखण जे करे ईमान जी शर्त हुआ त ईमान जी हालत में रोज़ो रखे फरमाया मन काम रमजान ईमानो इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि जेको मानू अल्लाह जे सामू अची बीठो त मां रब के राज़ी कया इमाम साहब अल्लाह अकबर करे कुरान तो पढ़े तरावी नमाज में हे अल्लाह जो बानू पोया भी रब जो कुरान तो बुधे इमाम साहब ते नजर कर कदे पढ़े पियो अलिफ लाम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीना युमिनून बिल गैबि व युकीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून सुभान अल्लाह चवंदो त बैलेंस कोन करंदो मता तां डरजी वञो त पेट्रोल चढ़ी वियो आहे त असांजो सुभान अल्लाह ते टैक्स लॻंदो सो सुभान अल्लाह चवंदो त सवाब ज़रूर थींदो बाक़ी बैलेंस कोन करंदो जेतिरा पैसा गीदे में अथव ओतिरा ई पिया हूंदा वधाईंदो रब साईं ॾाढा चओ सुभान अल्लाह महबूब जो कुरान महबूब जो फरमान पढ़जे बुधजे जेकॾहिं वणे त सुभान अल्लाह माण्हू दिल सां पाणिजे इमाम साहब ते नजर कर करे कुरान की सूरत रहमान जा मोती पियो पढ़े अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान
अल्लमहुल बयान। नजर कर अल्लाह जो बानो करे सूरतुल कहफ जी तिलावत पियो करे, करे सूरत असरा जी तिलावत पियो करे, करे सूरत तौबा पियो पढ़े ही बुधण वारा पुठियां बि अल्लाह जो कुरान बुधन था। मिठे मोहम्मद फरमायो हाणे पढ़ंदे पढ़ंदे हाफिज़ कुरान जॾहिं ख़त्म पूरो कंदो आहे त 4000 मलाइका आसमान तां लही हिन जे दुआ में अची शरीक थींदा आहिनि। हाफिज़ कुरान जॾहिं ख़त्म पूरो कंदो आहे, अॼु बि अल्हम्दुलिल्लाह ख़त्म पूरो थियो आहे। हाफिज़ साहब जॾहिं ख़त्म पूरो कंदो आहे 4000 मलाइक लही ईंदा आहिनि, अची इन हाफिज़ साहब जे दुआ में शरीक थींदा आहिनि। हाणे जेकॾहिं हाफिज़ साहब दुआ में चवंदो रब मुंहिंजे पीउ खे शिफ़ा ॾे, मलाइक 4000 चवंदा आमीन। हाफिज़ साहब दुआ में चवंदो रब साईं मुंहिंजे माउ खे शिफ़ा ॾे बीमारीअ खां, 4000 मलाइक चवंदा आमीन। हाफिज़ साहब चवंदो रब साईं मुंहिंजो ही जेको पढ़ियो अथमि क़बूल कजां, 4000 मलाइक चवंदा आमीन। रब साईं जेकॾहिं एॾे में पढ़ण में का कमी कोताही थी आहे उहा बि मूंखे माफ़ कजां, 4000 मलाइक चवंदा आमीन। हाणे न जंहिंजे दुआ ते नूरानी मखलूक मलाइक आमीन चवनि, तव्हां ॿुधायो त उहो माण्हू क़ीमती आहे या न? हा साईं है वॾा हाफिज़ साहब खुश नसीब जिन सीनन में रब जो कुरान आहे, इन्हनि जा माउ पीउ खुश नसीब जिन पंहिंजनि बच्चनि खे अहिड़ो मिठो कुरान यादि कराए, पाण ते तकलीफ़ूं बर्दाश्त करे, जुदाई बर्दाश्त करे बच्चनि खे छॾनि था मदरसनि में, पुट वञी कुरान पढ़ो, त इहे माउ पीउ कमाए। फरमाया क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हाफिज़ कुरान जे अबे अम्मा खे सॾु कंदो। हाफिज़ जी अल्लाह साईं चवंदो तुंहिंजे अबे अम्मा खे सॾु कर, अबे अम्मा खे अल्लाह विहारींदो, अल्लाह उन्हनि खे ताज पाराईंदो। हाफिज़ कुरान जे अबे अम्मा खे फरमाया शम्स, एॾी उन्हनि में रोशनी हूंदी जो सिज बि उन्हनि जे साम्हूं बि नूर बणिजी वेंदो। अल्लाह जा बाना बीठा हूंदा, पाण में पिया चवंदा ई केरनि वलियनि गौसनि कुतबन केरन अब्दालन, इन्हनि जे मथे ते सोना ताज आहिनि, उन्हनि जी रोशनी ॾाढी वॾी आहे, सिज बि उन्हनि जे साम्हूं को बेनूर बणियो बीठो आहे, ॾाढी इन्हनि जे ताजनि में रोशनी आहे। केरनि पुछा करण वारा पुछा कंदा त उन्हनि खे जवाब अल्लाह ॾींदो। दुनिया वारो ई गौस कोन्हे, कुतुब कोन्हे, अब्दाल कोन्हे, पर हाफिज़ कुरान जा अबो ऐं अम्मा ही आशा वारा मौला बख्श वारा दाम अल्लाह वारा खुश नसीब जिन जा बच्चा पढ़िया आहिनि, हाफिज़ थिया आहिनि, जिन जा बच्चा पढ़नि पिया, हाफिज़ थियनि पिया। ख़ुदा जो कसम क़यामत जे ॾींहुं जॾहिं सभु उमेदूं ख़त्म थी वेंदियूं न जन्नत में वञण जूं, सभु ख़त्म, नेकियूं बि कोन्हे जेके जन्नत में वठी वञनि, गुनाह घणा। हाणे बानो बसि दिलि में पियो चवंदो त हाणे मुंहिंजे लाइ जनम पको आहे, नेकियूं आहिनि ई कोन, उन महिल हाफिज़ खे रब सॾु कंदो। हाफिज़ जी रब अल्लाह साईं चवंदुसि त तूं पंहिंजे खानदान मां 10 माण्हू ॻोल्हे जन्नत में वठी वञ, 10 माण्हू ॻोल्हे जन्नत में वठी वञ। हाफिज़ कुरान के अल्लाह या इजाजत ॾींदो त ये माण्हू तूं चूंड कर। हाफिज़ कुरान अबे खे चूंडींदो, हाफिज़ कुरान अम्मा खे चूंडींदो, मिट पंहिंजा चूंडींदो। पर इन जाइ ते जेकॾहिं आलिम हूंदो त आलिम खे रब साईं चवंदो ओ आलिम 70 माण्हू पंहिंजे खानदान जा चूंडे उन्हनि खे जन्नत ॾे वठी वञ। हाफिज़ कुरान 10 माण्हू वठी वेंदो, पर जेकॾहिं आलिम को हूंदो त आलिम 70 माण्हू जन्नत में वठी वेंदो। 70 पंहिंजे खानदान जा जेके हिन जा मिट माइट, हिन जा भाइर, हिन जा पीर, हिन जा मार, ए सभिनी मां चूंड करे 70 माण्हू कढंदो उहो हाफिज़ कुरान। अल्लाह साईं उनखे चवंदो अयो आलिम दीन, रब साईं उन आलिम दीन खे चवंदो त हाणे हिननि खे जन्नत में वठी वञे। पोइ उन्हनि माण्हुनि खे ख़बर पवंदी त असीं त दुनिया में हिन ते खिलंदासीं त मुलो थी वियो आहे, हीउ हाफिज़ थी वियो आहे। ही त अॼु जॾहिं असांखे को सहारो कोन्हे त अॼु ही वीचारो असांखे जन्नत में पियो वठियो वञे। हेरो ई उन हाफिज़ खे आलिम खे भाकुर पाए चवंदा काश जेकॾहिं असीं तुंहिंजी दुनिया में इज़त कयूं हा,
हां त अज असी भी जन्नत जा वारिस बणजू हां अले मई साईं बुड्ढल शाह फोन करे बुधा साईं वाज पे करे हां अल्लाह अकबर कबीरा हाफिज कुरान हुजण वडो एजाज आलम दीन हुजण वडो एजाज फरमाया क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला अबे अम्मा के सोना ताज पाराईंदो हाफिज कुरान अल्लाह से हाफिज कुरान के चवंदो हाफिज कुरान और इकराउल कुरान ओ हाफिज कुरान कुरान पढ़ तकड़ न कजा कुरान पढ़ में आस्ते आस्ते कुरान पढ़ हाने जन्नत जी सीढ़ी दिसी पियो जन्नत जी चाड़ी दिसी पियो इने जन्नत जे चाड़ीअ ते चढ़ंदो वञ पढ़ंदो वञ चढ़ंदो वञ कुरान पढ़ंदो वञ पढ़ंदो वञ ओ हाफिज कुरान जिथे तुंहिंजी सूरत नास खत्म थींदी वा जाए वो महल तुंहिंजो आ अल्लाह जा वानड़ो पंजन बच्चन के हाफिज बनायो हाणो हाणो नारो लगायो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने कुरान नारे तकबीर हां असां ते रुगो तनकीद करना चाहिए शलन को असां जो बच्चो पढ़ी पे हाफिज पढ़ी पे और चला सीधाना मुझो भाइटो वरी मुलड़ो थियो थी घर तो जे ते पटकड़ो वधियो थो घर तो जे असां के तो जे नमाज पढ़ो हाण वरी वडो मुलड़ो थियो असां के तनकीद करण चाहिए पर तोके खबर ही काने तुझे घर में जेको कीमती मानू आसो यो हाफिज कुरान आई आलम दीन तुझी जिंदगी के कम जी छो मान तो चवा लतीफ सरकार कांदा पुछो लतीफ सरकार तू बुधा लतीफ सरकार तो फरमाए भली जायो मायरो सजो सालियन मैशर जे मैदान में राजतनी मिलन बाकी बिन वेचारन ओ जागाई जाया कया लतीफ साईं तो फरमाए हाफिज जी अम्मा भले जाए आलिम जी अम्मा भले जाए सालिह जी अम्मा भले जाए बाकी बियो वेचारियों मारून जाता जागा ओ जागाई जाया व्या जेका हाफिज जी अम्मा उहा ॾाढी खुश नसीबा जेका आलिम जी अम्मा ॾाढी खुश नसीबा जेका सालिह जी अम्मा ॾाढी खुश नसीबा हाणे समझो मसलो ता का यो वक्त निकरियो तैंदा चौदा असी सही वडा थियासी असां दा कुरान कोन पढ़ियो हाण असी हाण वरी ता जे मथा हक वा त तई पंजे औलाद के पढ़ायो पांजो पुट ना है भाइटे के पढ़ायो भाइटो ना है बे भा जो औलाद आ भेण जो औलाद आ जेको भी खानदान मा बच्चो तवा के सालियो लगे तो दिमाग जो उनके छड़ियो त अल्लाह जो कुरान पढ़ाए मन थी सके तो उन जे सदके अल्लाह तोखे भी जन्नत दई विजे पर ही मुला मुला थिंदा त खाइंदा किथा ए चवंदा आहियूं बाबा छा चवंदा न इंजीनियर थिंदो त लाख रुपया पगार मिलंदस मुला डॉक्टर थिंदो त 5 लाख पगार मिलंदस फलाणो थिंदो त हेतरा लाख पगार मिलंदस वाकई तहां जी गाल सही आ असा मुलन जी पगार काने का असा मुलन जी पगार छा है 5000 3000 4000 5000 6000 सब मिलंदी आ किस्तुन में 1000 रुपया दिते दिनो बियो 1000 वरी बे महीने में राणू दीदो इए करे करे 2-3 महीनन में एकड़े महीने जी पगार थींदी आ पर पो खायो पियो अच्छा गुजरा कपड़ा पायो खुश थियो घुमू ता ये रब जी मेहरबानी आ रब तो चे तू मुझे कुरान जी खिदमत कर दुनिया के छड आऊं बैठो या रब जो थी विंदे न रब तुझे घर में परेशानियों खत्म कदो बीमारी खत्म थी वई त तोके पैसे जी जरूरत कान पवंदी जो हर भरू बीमारी ते खर्च करी रब जदो मां बीमारी घर में कोन लींदो सही परेशानी कोन लींदो सही न कोरी एड़ी माई दीदो सही जेका तोके चे ते एलसीडी वठी दे आवा हिनर त एलसीडी जो दौर कोने हिनर पादरा जो टाइम आ यो छा चबो आने के ओप्पो फोन ओप्पो इन्फिनिक्स
हाणे इन जो दौर आहे बाबा तूं सादड़ी मोबाइल वठी ॾे जहिड़ी मूं वटां घर वारनि खे वठी थो ॾे तुंहिंजो राब्तो ज़ाहिरी आहे तूं परे थो रहीं अहिड़ी घर वारनि खे वठी ॾे फोन जंहिंमें तुंहिंजो ॻाल्हाइण अचे बाबा जहिड़ो ई हा जहिड़ो आहे कुझु ख़ैर बसि ॻाल्हि ख़तमु पर न माई थी चए त मूंखे मोबाइल उहा वठी ॾे जंहिंमें टिकटॉक पियो हले व्हाट्सएप पियो हले ऐं ॿियो पियो हले छा फेसबुक ऐं टियों पियो हले हिकिड़ो इंस्टाग्राम खुदा जो कसम इहे पंहिंजे घर में वठी था ॾियो न पाण था तबाही कयो हथ सां पंहिंजे नियाणियुनि जी घर वारनि जी पाण था हथ सां तबाही कयो पोइ वरी मुलनि वटि भॼंदा आहियो साईं तावीज़ लिखी ॾे घर जो माहौल ॾाढो ख़राबु आहे हथ सां मुई मले हाणे मुलनि वटि थो भॼे मुला बि छा कंदा उहे चवंदा त असां पंहिंजा 5000 कढूं तोखे वरी साॻियो परेशानी ॻाल्हि ग़लति आहे दिल ते हथ रखी ॿुधा त ग़लति ॻाल्हि चवां तुंहिंजो हक़ आहे साईं मुर्जा इहा ॻाल्हि न कर पर जे ॻाल्हि सिधी आहे त दिलि में इरादो कर त इहा शइ घर में रखणी न आहे भले रख मोबाइल भले रख त पोइ वरी उनखे इस्तेमाल सुहिणे नमूने सां कर इनमें वना तबुद आलमन जा वाइज़ बुद आलमन जा नसीहत बुद आलमन जी कुरान बुद आलमन जो पढ़ो त सही कुरान के किथे रब जो कुरान जादो चेव माले अल्लाह बुदुल्लज़ी फतरनी व इलैहि तुरजऊन अत्तखिदु मिन दूनिही आलिहतन युरिदनिर रहमानु बिदुर्रिन ला तुगनी अन्नी शफाअतुहुम शैया ॾाढा चओ सुभान अल्लाह रब जे कुरान में रहमत छा में आहे चओ रब जे कुरान में बरकत छा में आहे चओ रब जे कुरान में बरकत आहे हिकिड़ी अल्लाह जी बानी हुई दर दर ते वञी मजदूरी कंदी मिसाल ॾेई सम्झायां अदा मौला बख्श जे घर वई अल्लाह जी बानड़ी पंहिंजे पुट खे चवंदी तूं वञी कुरान पढ़ मौला बख्श जे घर में आई था मलियई मौला बख्श जे घर वारनि खे चई त मूंखे मानी ॾियो त मां पंहिंजे पुट खे ॾियां वरी अदा अमानुल्लाह जे घर में अदा अब्दुर्रहमान जे घर में जी जला मां किथे बुआरो पई ॾे किथे थां पई मले किथे जेको आजो कपड़ा पई धोए किथां मानी मिली किथां पैसा मिलिया चंद टका गॾो करे पंहिंजे पुट खे थी चयो पुट मां तोखे नवां कपड़ा थी सिबाए ॾियां तूं रब जो क़ुरान पढ़ अल्लाह जो बानो रब जो क़ुरान पियो पढ़ंदो हो जी जल मां दर दर ते वञी बुहारा ॾेई मानीअ जो टुकुर मिलंदो हो त पाण बि खाईंदी हुई पंहिंजे बच्चे खे बि खाराईंदी हुई हलंदे हलंदे वक्त गुज़री वियो वो टाइम आयो जो न जो बच्चो हाफ़िज़ क़ुरान बणजी 83 पारा क़ुरान जा दिल में समाए अम्मा रे मोटी आयो आ वक्त गुज़री वियो मां ओॾे आयो अम्मा हाफ़िज़ क़ुरान थी आवे मां ख़ुशि थी थिए पुट खे वठी सीने सां लॻाई रोई पई अखियुनि मां पाणी वही आयसि अब्बा पुट तूं हाफ़िज़ क़ुरान पढ़ंदी हुई हाणे दुआ कंदे न अल्लाह तुंहिंजे पीउ खे जन्नत में जॻहियूं पुट बि पुट हो चए थो अम्मा केतिरी मूं ते महिनत कई अथई मानी दर दर तां वठियो अची पिनियो अची मुंहिंजे लाइ मूंखे हाफ़िज़ क़ुरान कयो अथई ओ मुंहिंजी अम्मा अॼु वेह त तोखे क़ुरान ॿुधाए अल्लाह मां खे विहारे हाफ़िज़ क़ुरान मां जे कदमनि खे अञा ज़ोर ॾियणु शुरू कई जी जल मां खे टेक ॾेई थो विहारे चए थो अम्मा तूं कुराड़ी थी वई आहीं ओ मुंहिंजी अम्मा वे त मां तोखे रब जो क़ुरान त ॿुधायां अञा बच्चो पढ़े थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दरवाज़ो अगुआ मां पुट के चयो पुट वञ दरवाज़े ते ॾिसी आ केरु आयो आ हाफ़िज़ क़ुरान थियो दरवाज़े ते आयो ॾिठईं त दरवाज़े ते कोई कोन्हे को वापसि जो अचे नज़र करे त जीजला मां जान ई छॾे वई सिधी थियो आरामी थी कलमो पढ़े अल्लाह ॾे रवानी थी वई आ मां जान ई छॾे हाफ़िज़ क़ुरान जो हां पे फाटे ओ मां एतिरो त बीही मां तोखे क़ुरान ॿुधायां ओ मां अकेलो वीचारो माउ खे कदमनि में चुमियूं ॾे मथे ते चुमियूं ॾे मां वीचारी सिधी जो सुती पई आहे साह निकिरी अखियुनि मां पाणी पियो वहे हाफ़िज़ क़ुरान दुआऊं करे ओ मां 10 मिंट त बीहां तोखे भला हिकिड़ो रुकू त ॿुधायां क़ुरान जो ख़ुदारा हाफ़िज़ जेके हो ॿुधाईंदा कयो घरनि में ॿुधाईंदा कयो पंहिंजे पीउ माउ खे क़ुरान खुदा जो कसम को वक़्तु अहिड़ो ईंदव हाफ़िज़ न अबु हूंदव न अमा हूंदव जहान छॾे वेंदा पोइ सिकंदव त कंहिंखे क़ुरान ॿुधायूं हा मां शायदि अॻु में बि ॻाल्हि कयूं अॼु बि ॻाल्हि कयां थो असीं मिंबर रसूल ते वेही वाइज़ था कयूं असांखे पीउ माउ जी दुआ आहे अदा मौला बख़्श शायदि दानिशा आऊं हिन जे हथनि जो ॿार आहियां कल कलो कोन्ही पर अॼु अल्लाह असांखे वाइज़ कराए थो कश्मीर खां वठी मूं कराची ताईं वाइज़ कया न अल्लाह जी महिरबानीअ सां मूंखे पंहिंजे पीउ माउ जी दुआ आहे निकिरां वाइज़ ते अम्मा फोन करे बाबा साईं जे नंबर ते पुट किथे अम्मा वञा पियो साजिद जो जलसो आहे पुट अल्लाह तुंहिंजो मुहाफ़िज़ घर पहुची वरी फोन कर अबा किथे घर पहुची वियो बाबा आराम कर खुदा जो कसम एड़ो वक्त भी इंदो या फोन त ता वट हुंदी पर पी मां जो आवाज कोन इंदो एकड़े दी सिकंदो त बाबा जो नंबर त सेवा अज बाबा जो आवाज कोन थो जे अम्मा जो नंबर त सेवा पर अम्मा जो आवाज कोन थो जे अज जे कुरान न ही हथ तो बधा अज पी मां थो इनन जो कदर कयो वक्त भी हलियो न पो सिकंदो त अज मुखा केर पुछण वारो कोने त ओ पुट मानी खादी थई या न सजो डी तुंजो मजदूरी ते गुजरे फजर का वठी इशा जो वने रात जा 9 थो वने रात जो जेनी माल घर इंदे त बच्चा पुछंदे बाबा साला छा आंदो तई घर वारी तो का पुछंदी त घणा पैसा कमाया आयो जल्दी कर मुके पैसा दे वाहिद जीजल अम्मा थी ओ घर जो दर खोले कुंड खोले जीजल अम्मा तो का पुछंदी पुट मानी खादी थई या न मां तो का पुछंदी ओ पुट मानी सजो दी गुजरियो खादी ते मानी खादी ते पुट सजो दी गर्मी थदो पानी पीतो दे पी पुट तो के मां थदो पानी ने मानी मां तो के एड़ो वक्त इंदो खुदा जो कसम पुछो उनन खां ए वेठान कई जवान जिन जा अबो अम्मा कोने रोवन ताज ई सब पी मां जेला सिकंदे सुबह जो घर का निकरण का पोता जी केंजी दुआ वठी निकरां त रब मुजी हिफाजत करे साईं सिकंदे पर अज जे अबो अम्मा अथई खुदा जो कसम इनन का माफियों वठ कुराड़म पी मां अथई इनन का रोई कदमन ते किरी माफियों वठ खुदा जो कसम को खबर कोने अले तू अग में हलियो वनी अले तुजा पी मां अगे हलियो वजन माफी न मिली अल्लाह जा बाणो पंजे रुठल रब के राजी करणो तव ओ साजिद साहब जे दावत ते अचण वारो पंजो रुठल रब राजी करणो दई दा अबे अम्मा के पर जाए अबे ऐं अमड़ जो सदा वठ दुआओं कंदे बाजवारियो खुदा पोइ निगाहों कंदे बाजवारियो खुदा पोइ निगाहों अबे ऐं अमड़ जो सदा वठ दुआओं
कंदे बाज वारियो खुदा पोइ निगाहों ईद जो ॾींदो आहे ईद जे अचण खां पहिरीं अब परेशान हूंदो आहे मां पंहिंजे बच्चे के सुठा कपड़ा वठी ॾियां ईद गाग में पीउ परेशान हूंदो आहे मां पंहिंजे पुट के सुठा जूता वठी ॾियां टोपी वठी ॾियां किथे ईद जे ॾींहुं ॿियनि जा ॿार मुंहिंजे ॿारनि खे मयार न ॾियनि तोखे सुठा कपड़ा कोन्हे तुंहिंजे पीउ तोखे सुठा कपड़ा न वठी ॾिना पीउ खे गणती थींदी आहे त मां पंहिंजे बच्चनि खे सुठा कपड़ा पारायां ईद जो ॾींहुं थींदो आहे त सुबुह साण जी जल मां पाण खे तैयार करे नवां कपड़ा पाराए मथे में तेल अम्मा विझंदी आहे अखियुनि में सुरमो पाराईंदी आहे इन्हीअ जे लाइ त मुंहिंजो बच्चो सभिनी खां वधीक शहज़ादो लॻे पर जे पी मां वेही हलिया तो केर बि कोन सिंगार कंदे हा सिकंदे त वे कुराड़ा हथ किथे न जिन हथन सां सुकल मां शायद अॻ में बि इहा ॻाल्हि कयमि हींअर वरी बि ॻाल्हि कयां थो मन पंहिंजो ईमान ताज़ो थी पए मां हाले शरीफ़ वियोसि 10 ॾींहं साईं हाले शरीफ़ वारनि जी दावत ते साईं जन उते वाइज़ मुंहिंजा रखराया मुर्शिद पंहिंजा मां जेॾी महिल ओॾे वियो वापसि आयुमि त मूंखे अला मुला बख़्श ईअं को दोस्त हुजे पाण जहिड़ो उनजी अम्मा जहान छॾे वई ख़बर पई घर पहुतुसि ॿुधायूं घर वारनि साईं पाड़ेसरी फिलाणो जेको आहे तव्हांजो उनजी अमड़ गुज़ारे वई आहे असांखे बि इजाज़त ॾियो त उन्हनि वटां थी अचूं असीं कोन वियासीं तव्हांजी इजाज़त कोन ई निकितल आहे ॿाहिरि हाणे जो मोटे आयो त इजाज़त ॾियो त असीं बि घरां थी अचूं उन्हनि वटां तव्हां बि दुआ घुरी अचो ठीकु आहे वियासीं उते जेॾी महिल गाॾीअ में चढ़ी अलाह जो बानो घरों ॿाहिरि स्कूल में वेठो तॾो विछायो पट ते रली विछायो 3-4 ॾींहं गुज़री विया मां अॻे अल्लाह अकबर कबीर मां जेॾी महिल वियुसि त मूंखे ॾिसी दाऊं करे चंबड़ी पियो रोए अमला बख़्श अहिड़ी ॻाल्हि कई जो रोए पाण असांखे बि रुआड़े मूंखे जो ॾिठई भाकुर पाए त वरी घर न्यापो कयो त साईं आयो आहे चांहि जो कोप काढ़ियो त हुनजी भेनरुनि न्यापो कयो साईं हिनखे चओ त भला घर अचे असीं भेनरूं आहियूं मोकिलायूं हिन खां त घर वञूं पंहिंजे मुड़ुसनि जे घर 3 ॾींहं गुज़री विया आहिनि घर ई नथो अचे सम्झायो मां सलाह जा माना तूं घर त वञ तुंहिंजूं भेनरूं तुंहिंजी माउ खां पोइ हक़ उन्हनि जो आहे तूं वञी पंहिंजी माउ वटि माउ जे न्याणियुनि वटि वे अल्लाह अकबर कबीरा अल्लाह जो बानो ॻाल्हि अहिड़ी कई जेदो मौलाना मां कीअं वञा घर में अम्मा जी खट त पई आहे जे मौलाना जे अम्मा खे मां जे थां में मानी खाराईंदो मो थां खाली पियो आहे मौलाना जे गिलास में मां अम्मा के पानी पियारींदो गिलास खाली पियो आहे अम्मा के मथे में तेल हणंदो होसि मौलाना अम्मा जे मथे जे तेल जा निशान भित के लॻल आहिनि खटड़ी त पई आहे पर मुंहिंजी जी जल मां कान्हे का ओ मौलाना अॼु दुआ कर त अल्लाह मूंखे ख्वाब में मुंहिंजी जी जल मां जो दीदार कराए सिंधीअ में चवंदा आहिनि जेका जिथे बाहि भरे उहा जाइ जले उन्हनि खे ख़बर हूंदी जिन वटि इहे हस्तियूं न आहिनि भले अछियूं ॾाढ़ियूं थी वयूं हुजनि न पर जिन वटि अबो अम्मा न आहे उन्हनि खां पुछो तड़पनि था काश जे करे असीं अबे अम्मा जी ख़िदमत कयूं हाणे वीचारा आलमनि जो ज़बान मां माउ पीउ जो शान ॿुधनि था त हाणे तड़पनि था समझायो बास मुझो खुदा जा बाना भेनरूं उन्हनि खे बि वञणो आहे वञ बहरहाल जीअं तीअं करे घर उनखे मोकिलियोसीं वियो पंहिंजे भेनरुनि सां मिली मोटी आयो चईसीं मूंखे ॿुधायो मां पंहिंजे माउ जो दीदार कयां अल्लाह जा बाना बुज़ुर्गनि फरमायो आहे त जेको यासीन शरीफ़ रात जो पढ़ी ईशा जी निमाज़ खां पोइ पंहिंजे अबे मां जे रूह खे ईसाल कंदो आहे त अल्लाह से उन्हनि खे पंहिंजे पीउ माउ जी ज़ियारत नसीब फरमाईंदो आहे ख्वाब में ईअं वञी करे इंशाअल्लाह रब तोखे पंहिंजी माउ जो दीदार कराईंदो
बाक़ी जिन कदुर कयो अड जी विया हुए, जिन कदुर न कयो पछताइन था। खुदा जे ज़ात जो कसम अज अबो अथई तोखे टेंशन भी ना है। अबो मां घर में आन तू हलियो वे कराची मां थी आए, हैदराबाद लाहौर थी आए। पुछण वारा तोखां पुछा था कन घर केरा, चंदो त अबो मां मौजूद, मुझो अबो घर आ। पर जेरी माल ये हस्तियूं हलियूं थियूं वञनि त पुछण वारो साॻियो हूंदो आ त घर केर दई अबे जे चवण जे लाइ तुंहिंजी ज़ुबान न वरंदी आ। ज़ुबान तुंहिंजी कान वरंदी आ त अबो घर वेठो आहे वियो। तंहिंजे करे रब साईं पंहिंजे इबादत खां पोइ पंहिंजे पीउ मां जो हुकुम ॾिनो अथव त पंहिंजे पीउ मां जी इज़त कयो, उन्हनि जो एतिराम फरमादो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihsana। खुदा जबानो पी मां तुझे मुझे नंढे होंदे ॾाढो तड़पंदा। अज पाण खे त ख़बर कान्हे, पर अज जने तव्हां खे पंहिंजो औलाद थींदो न तई तड़पंदो न, पोइ इहा शइ महसूस कंदो। सखर जे इलाइक़े में असीं वाइज़ ते वियासीं, पोइ हिकिड़े मस्जिद में वाइज़ थियो, चयूं साईं हिते अलाह जे बानी जो वाक़ियो था तव्हांखे ॿुधायूं। हिन मस्जिद जे भरिसां हुन जो घर जहान छॾे वई। जो कहिड़ो वाक़ियो आहे? जिस हिन घर में अल्लाह जी बानी रहंदी हुई, जेको आलम ईंदो हो, आलम केॾे हीअं कपिड़नि जा वॻा मोकिले घर वारनि लाइ, केॾे हीअं रलियूं सिबी मोकिले, केॾे विहाणा मोकिले, केॾे पैसा मोकिले। छाजे लाइ? इन्हीअ जेॾा मोकिलींदी हुई त साईं दुआ कयो त अल्लाह मूंखे पुटु ॾे, अल्लाह मूंखे न्याणी ॾे। मूंखे 17 साल गुज़री विया आहिनि, मूंखे पुट जी औलाद आहे न को न्याणीअ जी औलाद आहे। आलम साहब ॻाल्हि पियो करे थी, साईं हलंदे हलंदे को बुज़ुर्ग अहिड़ो अची वियो जंहिंजी दुआ खे अल्लाह साईं आगायो, जंहिंजी दुआ क़बूल थी वई। हीअ अल्लाह जी बानी उमेद सां थी, पेट सां। हाणे अल्लाह जी बानी उमेद सां थी, सेजो भई तैयार करे, कपड़ा भई तैयार करे, पुट जा जोड़ा भी तैयार करे, न्याणीअ जा जोड़ा भी तैयार करे त जेकॾहिं रब मूंखे पुट ॾिनो त ही कपड़ा पाराईंदीमांस, रब जेकॾहिं मूंखे न्याणी ॾिनी त ही कपड़ा पाराईंदीमांस। हिन सेज ते पुट खे सुम्हारींदमि, हिन सेज ते न्याणीअ खे सुम्हारींदमि। हलंदे हलंदे जॾहिं उहो वक़्तु आयो आहे, जॾहिं डिलीवरीअ जो टाइम आयो, इस्पताल में आई आहे, अल्लाह जी बानी ज़िक्र पई करे, अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। अल्लाह जी कुदरत, रब जी ज़ात अहिड़ी महिरबानी थी, हिकु पुट ॼाओ आ, हिकु न्याणी ॼाई आ। रब पुट भी ॾिनसि, रब न्याणी भी ॾिनसि, पुट भी मिलियो, न्याणी भी मिली। पर अल्लाह जो अञा ई रब चयो त मूंखे त अञा ॿी शइ मंज़ूर आहे। अल्लाह जे बानी जो ऑपरेशन पियो हले, ऑपरेशन दी बस दो नर्सों आयो न, हिकिड़ी पुट खणी आई, हिकिड़े न्याणी खणी आई आ। केदी जल्दी को मूंखे पंहिंजो बच्चा ॾेखारियो, पुट भी ॾेखारियो मां भई तोखे पुट ॼाओ आ, न्याणी भी ॾेखारियो मां तोखे ये न्याणी ॼाई आ। केवल पुट में थी निहारे, केवल न्याणीअ में थी निहारे, निहारींदे निहारींदे वेचारीअ जो दम ई परवास थी वियो। अर्श वारो तो चए मां पुट ॾियां, वरी मां न्याणी ॾियां, वरी जे अम्मा खे पाण ॾे घुरायां त मां मर्ज़ीअ जो मालिक आहियां, मूंखां कोई पुछा करण वारो ई न आहे। अबा हुन खां केर पुछा करण? माउ त सिके पई औलाद मिले,
अल्लाह अकबर कबीरा जे करे पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो कुरान जे ज़ेवर सां पंहिंजे बच्चन के सिंगारियो ऐं जिन भी कुरान पाक पढ़ियो आहे रब उन्हनि खे दुनिया में नवाज़ियो आहे लॻभॻि कलाक खां मथे हली आहियूं साजिद ॾाढी देर कई पर असां पंहिंजो टाइम पूरो कयो आहे मोहब्बत जूं ई महफ़िलूं आहिनि बाबा हिननि खे ॻाईंदे माण्हूअ जो नज़र न हूंदी आहे पर रब जी महिरबानी हूंदी आहे जेके रब साईं जेतिरो ॻाल्हाए पर हींअर ॿी दावत आहे असांजे मुर्शिद जी साईं उज़ैर अख्तर शाह साहब जी उते बि असांखे हाज़िरी ॾियणी आहे उते बि ॿ ॿोल ॿुधाइणा उते बि ॿ नसीहतूं करियूं आहिनि पर हिते मां सभ खां अॼु पहिरीं जंहिं शइ खे अहमियत थो ॾियां शाबस आहे अदा साजिद साहब के जेको ई अहिड़े पुरफ़ितन दौर जे अंदरि क़ुरान पाक जी महफ़िल सजाए थो ऐं आईंदा जे लाइ मां हिकिड़ो ॿियो ऐलान करे थो वञा कोशिश कंदा कयो त मग़रिब नमाज़ खां पोइ पहुची वञो जमात मग़रिब नमाज़ खां पोइ जीअं प्रोग्राम शुरू थिए आलिमनि जी वाइज़ हले नसीहत हले छो त तव्हांजो इंतज़ारु हूंदो आहे तव्हीं ईंदा आहियो इशा नमाज़ खां पोइ तरावियूं बि तेज़ी पढ़ो वाइज़ भी जेको आहे सो नसीहत भी जेको आहे सो ॿुधो अची वाइज़ भी ॿुधो अची इंशाअल्लाह अल अज़ीज़ रब तव्हांखे दुनिया में भी नवाज़े आख़िरत में भी नवाज़े साईं किथे पहुतो आहे किथे माना वो आप साहब जैसी नात ॿुधाईंदो तेसी टाइम थी वेंदो अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह पाक पाण सभिनी जे हाली मां गाॾी कढी अल्लाह साईं पाण सभिनी जे अचण के वेहण के ॿुधण ऐं ॿुधाइण के रब मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं उन सां गॾो गॾु ॿी हिकिड़ी सभु दोस्त आज़ो कयां दुआ घुरंदो आमीन चवंदो अॼु हिकिड़ी सभु दुआ घुरो त अदा मौला बख़्श जे अल्लाह साईं परेशानियुनि खे दूर फरमाए जेका परेशानी आहे हिकिड़ो हिन खे ख़बर आहे ॿी अलाह खे ख़बर आहे टी मूंखे ख़बर आहे या हिन जे भाइरनि खे ख़बर आहे बसि हुन मूंखे अर्ज़ु कयो त साईं दुआ जे लाइ हथड़ा खणाइजो मुंहिंजी दिलि थी चए जेसीं साईं पहुचे ॿ दुआ जे लाइ लफ़्ज़ अदा मौला बख़्श जे लाइ घुरूं त अल्लाह साईं हिन जी परेशानी जेका भी आहे दीनी दुनियावी अल्लाह से परेशानी दूर करे अल्लाह साईं हिन जे दुनिया आख़िरत के भलायूं नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन मां पंहिंजे हिस्से जी दुआ घुरां थो इंशाअल्लाह साईं मुफ्ती साहब पहुची विया उन्हनि जो ईमान अफ़रोज़ बयान थींदो सभु साथी वेंदव न इंशाअल्लाह या भॼंदव सभु इंशाअल्लाह अल्लाह पाक पाण सभिनी खे हिदायत जो दग नसीब फरमाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम सय्यदना व शफीना व हबीबना मुहम्मदिन मुस्तफीन व अला आलिहि व सहाबिहि तातकमीन रब साईं ही जेके ख़ुसूसी हथ खयां अल्लाह साईं इन जे लाइ खयां तम दादा मौला बख़्श जी जेका परेशानी आहे पंहिंजे हुक्म सां दूर फरमा अल्लाहुम्मा अक्फिनी बिहलालिक अन हरामिक व अगनिनी बिफज़लिक अमन सिवाक रब साईं पंहिंजो रहम कर करम कर फज़ल कर बाज कर रब साईं पंहिंजे इन बानड़े जूं परेशानियूं दूर फरमा सभई आमीन चओ अल्लाह साईं अदा साजिद जे रोज़ीअ में बरकत नसीब फरमा असांजे मौज़ज़ मान वारे भाउ अदा अमानुल्लाह जी सेहत में बरकत नसीब फरमा अदा अब्दुर्रहमान जी सेहत में बरकत नसीब फरमा करीम रब तू राज़ी थी पंहिंजो रहम कर करम कर फज़ल कर बाज कर मौला दुनिया में घुमाई थो पंहिंजे महबूब जो पंहिंजो पैगाम दुनिया ताईं पहुचाईं थो अल्लाह साईं असांजो पैगाम ॿुधाइण पंहिंजे दरबार में क़बूल फरमा सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि